ॿारनि जी तरबियत अलॻि, वॾनि बुज़ुर्गनि जी तरबियत अलॻि, नौजवाननि जी तरबियत अलॻि, जामियतुल मदीना अलॻि, मदरसतुल मदीना अलॻि, मीडिया जो दौर आहे, मदनी चैनल अलॻि, सोशल मीडिया जो दौर आहे त सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म अलॻि। इहे सभु प्लेटफॉर्म ॾिसी करे हे वरी इतिकाफ़ जो शोबो अलॻि, फिज़िकल, हिकु त डिजिटल माण्हू कमु कनि था। दावत इस्लामी सिर्फ़ डिजिटल ते न आहे, दावत इस्लामी फिज़िकल शयूं ॾेई रही आहे। न त 2,000, 2,500, 4,000 आशिक़ान रसूल खे हिक छत जे हेठां हिक महीने जे लाइ कोई जमा करे त ॾेखारे। ही जमा किथे थींदा आहिनि? अल्लाह पाक हिक मर्द कलंदर खे इहा बरकत अता फरमाई जंहिंजो नालो आहे इलियास क़ादरी। मसलक जो तू इमाम इलियास क़ादरी तदबीर तुंहिंजी हिक तंज़ीम आहे जंहिंखे अल्लाह पाक इहा बरकत अता फरमाई आहे जंहिंजो नालो आहे दावत इस्लामी। अल्हम्दुलिल्लाह असांखे फ़ख्र आहे त असां अमीर अहले सुन्नत सां मोहब्बत कयूं था ऐं असांखे इन ॻाल्हि ते नाज़ आहे त असां दावत इस्लामी वारा आहियूं। तदबीर तुंहिंजी आम अल्लाह पाक जूं करोड़ों रहमतूं आहिनि। इन लाइ त चवंदा आहियूं न, मसलक जो तूं इमाम आ इलियास क़ादरी, तदबीर तुंहिंजी आम आ इलियास क़ादरी, फिक्रे रज़ा खे करे छॾियो आलम ते आशिकार, इहो तुंहिंजो वॾो कम आ इलियास क़ादरी, तन्हा हलियो थी वए तो सां सब जहान गॾु, मिठड़ो तुंहिंजो कलाम आ इलियास क़ादरी। जो कलाम इलियास क़ादरी, मिठड़ो तुंहिंजो कलाम आ इलियास क़ादरी, मसलक जो तू इमाम इलियास क़ादरी, तदबीर तुंहिंजी आम आ इलियास क़ादरी, अमेरिका यूरोप एशिया अफ्रीका हर ज़मीं, अमेरिका यूरोप। अल्लाह पाक अमीर अहले सुन्नत के भी सलामत रखे, दावत इस्लामी के भी नजर बद खां बचाए। असां सभिनी खे मिली करे दावत इस्लामी सां गॾु दीन जी ख़िदमत करणी आहे। कंदी तोखे सलाम।